संग जी गाल कर जेके भी पैसा घुरंदो झोल भरे ॾींदासूं भरे। ओए बाबा साईं मां सुबुह जो निकिरी वेंदुसि। अरे मोर सफ़ा को चरियो आहे सुबुह जो केर इंतजार करे वञ हाणे साईं निकिरी वञ। रात ई हुननि खां हा या न जी वर्दी वठी पहुची वञ का सुख जी निंड कयां। ठीकु आहे बाबा साईं मां हींअर ई थो वञा पर इहो ई सम्झो हा जी उमेद सम्झो हा जी। अचो जे रस्ते में अची पाजो पाण खे मौत जी तो दावत नी तोखे ख़बर न आहे त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू भाई मज्जू खे माफ़ न आहे किथो न आहे किथो। हाणे ख़बर पवंदी त मौत कंहिंजो थो अचे। मोटो कोन कई थियो छा? बाबा तोखे ॿुधायो न त होॾे माहौल ॾाढो गरम लॻो पियो आहे। छा थियो आहे? चाचा ख़बर पई आहे त हालार खान जी हारीअ जी छोरी रुस्तम भॼायो आहे। चाचा इन ये करे पुलिस ऋण बार ॾिनो आहे ऋण। कुझु बाबा ख्याल कयो तव्हां कंहिं ॾिसी वधो त हथी का थी वेंदो। थोरो पंध कॾहिं खुटंदो मुंह में हाणे साह कोन्हे। अलाए छो पंध वधी वियो आहे। ॾिस वरी बि जांच कर ही रस्तो त नहीं भुलिया। मूंखे पाण इहो ई शक थिए पियो। पोइ छा कयूं? हलो हलूं था अॻियां केरु मिलियो त हुन खां 10 पतो पुछूं था। जेकॾहिं इहो कमु पहिरीं करी हा न त एतिरो रुलणो ई न पए हा। रस्तो न आहियूं भुलिया तूं हलंदी रह। हाय हाय केॾी महिल चए थो ही रस्तो हू रस्तो भुलिया आहियूं मूंखे त तूं सम्झ में अची कोन थो। हल 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 हल
सर ही ता छा कयो असां जवान मार जो कोन ॾिठो पर ही त सर बेगुनाह हुया मजू पंहिंजे पीउ जो लाश ज़रूर वसूल करण ॾींदो तव्हां भाॼियूं खणाए गाॾी में रखायो जी सर मजू असांजा पुराणा प्लान रहियल आहिनि ॾिसां त किथे मजू रहे न अमीना न संभाल पाण खे मजू संभाल संभाल पाण खे मजू अमीना इन सूबेदार ज़ालिम मुझे मता ॿियो ज़ुल्म कयो आहे ॿियो ज़ुल्म कयो आहे मुझे मता ॿियो मजू इन सूबेदार खां बदिलो ज़रूर वठबो पर पहिरियों इहो सोचजे त जाजे जमाल जो लाश पुलिस खां कीअं वापसि वठूं हा अमीना मां नथो चाहियां त बाबा जो लाश बि लावार समझिया दफना छॾनि अमीना मां नथो चाहियां पोइ कंहिं में उमेद समझे थो हा अमीना माण्हू आहे पर मोटरसाइकिल जी ज़रूरत पवंदी मोटरसाइकिल जो बंदोबस्त करे छॾियो आहे मजू अच अच्छा सूबेदार मूंसां नथो ठहे मां तोसां हा बि कयां ऐं कम बि न थिए रेसमू मथा महिरबानी कयो मां नथो चाहियां त मुंहिंजे पीउ जी लाश लावर समझिया दफ़न थी वञे मजू मूंखे नथो लॻे त सूबेदार मुंहिंजी मञंदो जेकॾहिं मूं चयोमांसि त वॾो वात फाड़ींदो रेस जेके बि पैसा वरितई न मां तव्हांखे करे ॾींदुसि ॾिसांसि थो ॻाल्हाए इहो मुंहिंजे मथां थोरो कयो वक़्तु अचण ते मुंहिंजो सिर तव्हांजे अॻियां हाज़िर आहे ठीकु आहे ॻाल्हायांसि थो रेस तव्हां ज़ोर रखंदवसि न तव्हांखे जवाबु कोन ॾींदो हेलो सूबेदार साहब जी हुकुम कयो हलार खान कीअं यादि कयो सूबेदार साहब वॾो मुक़ाबिलो कयो अथव जी हलार खान हिकु असांजो जवान मारिजी आहे ॿ ॾुआरनि जा साथी बेगुनाह मारे आयो आहीं सूबेदार साहब बेगुनाह जॾहिं ॾुआरी रहंदो त अञा मियो ई निकिरंदो सूबेदार साहब पोस्टमार्टम खां पोइ मूंखे बाडियूं घुरजनि तव्हांजो हुननि सां कहिड़ो वास्तो बेगुनाह आहिनि सूबेदार साहब अजायो ग़रीबनि जा लाश रुलंदा वतंदा सवाब जा कम कॾहिं खां शुरू कया अथव हलार खान मुंहिंजे सवाब खे छॾे जो सूबेदार साहब
तव्हां पंहिंजे मक़सद ते अचो। केतिरो ॾेई सघे थो? सूबेदार साहब चवंदा आहिनि त हिकिड़ो घर ॾाइण बि टारींदी आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो कोई बि कमु कयो हा त मां तव्हांजो ही कमु करे छॾियां। त पोइ ॻाल्हि कर, केतिरो घुर्जे तोखे? फी पाड़ी जा 50,000। 50,000? जी सूबेदार साहब 25,000 ॾेई सघां थो। न मां हकीम खे मोकिलियां थो, जमाल जी बाडी हुनजे हवाले कर। तव्हांजी अमानत तव्हांखे मिली वेंदी। सवाब जो कमु आहे, तव्हां ॿी पाड़ी छो था छॾियो? तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो सूबेदार साहब। जल्द मोकिलियोसि, पोस्टमार्टम थी वियो आहे, पाड़ी धप करे वेंदी। चाचा मुसाफ़िर है, ॾाढी बुख लगी है, मानी जो किरायो मिलंदो? तव्हां हिते वेहो त मां मानी खणी थो अचां। वेहो वॾी महिरबानी। दे 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 चिकना थोरो गोड़ कई न त गोली हणी तुफ करे सघंदुसि। छॾीसि, सही था हलूं। हाणे ॻाल्हि त ॿुध, पुछण में हर्ज बि कहिड़ो आहे? अदा ओ दा ॻाल्हि त ॿुध। अबा दिलावर ख़ान जे ॻोठ कहिड़ो रस्तो थो वञे? अदी उहो त ॻोठ तव्हां पोइते छॾे आया आहियो। छा पोइते छॾे आयासीं? हा दी, हे त तमामु पोइते घणो छॾे आया। इन ई रस्ते ते सिधो वेंदो, साॼे हथ ते त दिलावर ख़ान जो ॻोठ सिधो छॾींदो। हाँ ख़ुदा जी का मार पवई, तो त मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़े छॾी, पंध कराए कराए लाहे कढी छॾी। आयो त हिन रस्ते सां आया न, बाक़ी थोरो ईअं भुलिजी पियुसि। छा ही थोरो हलियायूं? शाबस अथई, शाबस अथई। हली हली असांजा लाह निकिरी विया आहिनि, अञा वीचारो थोरो हलियो आहे। हाणे हल। हाणे ज़ाहिरी आहे मां बि तोसां गॾु हलियो आहे न, हाणे मां बि त थकिजी पियो हूंदुसि न। हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं मूंखे हाणे सिधो न वठी हलियो आहे न त बस अॼु खां पोइ तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि ख़तम। मारे छॾी, हाणे अच, मां तोखे सही रस्ते सां वठी थो हलां। हल हल काय मारियो अथसि? हल। कोन थी थकी सफ़ा सॼी मरी थी पई। लगे थो त मेहमान ईंदा। अम्मा वॾी पक ना मेहमान असनी को पादा पादा लिटा। तोखे कीअं ख़बर पई? जलाल यो कलाम आख्या है न, गिरह बात वाला मानी रोद किरदी। केड़ा सजण आहिनि जेके एतिरो पिया यादि कनि? अम्मा मता मामा अचे। अहिड़े सजण खां ईअं ई ठीकु आहियो। अजायो रुगो अचे मानीअ जो ध्यानु थींदो। अम्मा जेकॾहिं अची वियो न त बि सुठो, कम में हथ वंडाईंदो।
मेरे होंदे तू कम तालुका न करे रहमत खबर तू जेके पहाड़ खोटरी दे रुगा ट्रैक्टर थक गिना पीछे देखिए मां वडी किए तेरी जमीन पे आबाद करेंदा गुल फुल थी गुल फुल जमीन उहे आबाद करण कोन नींदा बाकी अजायो असांजो जिद आहे खैरा जे सर दे खैर होजे जमीन आबाद थींदी जमीन आबाद कंदासे गाए वजाए जमीन आबाद कंदासे हां जेकर जमीन आबाद न थींदी ना असा के न करणो दिनो जमीन आबाद तो हितां असा जा लाश निकरंदा बाकी इए जमीन कोन दीबी हुनन के आबाद न करण दींदा घर बैठे थी हुनन जी तरफदारी करे अमावदी मैं तेना गड्डा होय असा के केड़ी परवाह तो जड़ो शींज वेठो आ काटा भगावी थकास्ते धन चीह के धक्का जी केड़ी परवाह हूं तो पाण के वडो तेसमार खान तो समझे वे अगे जासे हां ही चंद्रवरिया जो किथा निकतो बस हाणे बस घणो सियाणो नथी इहो ॿुधा त दियारियूं किथे वेठियूं आहिनि उहे त बाग में वेठियूं आहिनि जिते न बिजली न को पखो ॻाल्हि ॿुध हाणे त हिकु विख बि नथी खणी सघां ईअं था कयूं अॼु गुलाम कादिर जे घर हली था रहूं न गुलाम कादिर पंहिंजे घर में कोन रहंदो न भाऊ न मुझो घर त छा पर मुझे दिल जा दरवाजा भी माईअ जे लाइ खुलियल आहिनि खुलियल शर्म कर शर्म मूं गंदो त कोन ॻाल्हायो न कीअं छोकू न गुलाम कादिर न तूं त आयतियूं पढ़ंदो आहीं आयतियूं केर थो चए त तूं गंदो ॻाल्हाईंदो आहीं ठहियो हाणे ज़िद खे छॾो मल्हाए तो हलो अल्लाह बुख बि ॾाढी लॻी आहे हली को त मानी टुकर खाऊं हा तव्हां हली घर ॾे आराम कयो मां ऐं छोकू तव्हांजे लाइ मानी तयार करे था वठो ठीक आहे थोरो परे थी ॻाल्हाए परे चङो हाणे परे थी हलो देर न कयो असां मिस्किननि जो घर हाज़िर आहियो अचो हलो अचो काले कान भली दुनिया कारो कहा चवे पर अम्मा नालो मोर रखियो आहे ऐं मोर सजण सां कीअं धोखो कंदो मुंहिंजा हाल वाल इहे थी वधीक पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहीं बिस्मिल्लाह भला सालू भाग तुझा शी मरे भी न ट्रिप न चरे जो चरे न तो उफट मरे अम्मा दादली ओ मां दादली ओए मां हा समझा न भला सालू भाग तुझा शी मरे भी न ट्रिप न चरे जो चरे तो उफट मरे तो बाबा छा हुजे अम्मा चाचो रिश्तो खणी आयो थई रईस मूसा खान जो उम्र जो थोड़ो पक्को आहे बाकी माल मिल्कियत जाम अथस सॼी उम्र आराम सां गुज़रंदई सिर्फ़ तुंहिंजे भाउ जो इंतज़ार आहे बाबा मां तुंहिंजी दादली आहियां तूं मुंहिंजो रिश्तो कीअं ग़लति कंदे भला सालो तुझा भाग शी मरे भी न ट्रप न चरे जे चरे तो उफट मरे मोर रिश्तो पक्को वञी दी तारीख़ पक्की कर मुझे तरफो हा थई रिश्ते पके थियण खां पहिरियां रेस हिकिड़ो त पोइ ज़रूर हिते ईंदो छोकिरी खे ॾिसण जे लाइ पर पोइ हे सभु कुझु न हलंदी भला तुझा भाग रईस पाणी तू मूं छा चयो मोर वञी रईस खे वठी अच जे रईस मुंहिंजी दादली खे हिकु दफ़ो ॾिसंदो न त मुंहिंजी दादली बि हुनखे हिकु नज़र ज़रूर ॾिसंदी बाबा तो हा कई त मुझे हा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे जेकॾहिं ही सभु कुझु हलियो त रेस इनकार करे थो सघे भला सालू भाग तुझा शी मरे भी न
ड्रब न चरे जो चरे तो उफट मरे मोर रईस के मुझी दादली जड़ी बी हथ नहीं थी वञी तू रईस के वठी अच सुभाणे रात असां तो वटि आहियूं भला सालू भाग तुंहिंजा